अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत बाकेड़ा आलन माया तांजो मुतबर यूट्यूबर कावड़ कंदो मौलाई मुसा ओ बादशाह खबर आ मांगे ता भी सफा मस्तिन में बाहरन में होंदो गर्मी अची वन थोरो तड़बड़ करे साफ भी थी जो आई अज मा ताके यूट्यूब ते दिखारिंदम सेक्सी क्लिप्स सेक्सी वीडियो दिखारिंदम यकीन कयो एतरो जोनी सिंह जी अब्बे में भी ताकत ना जो हेतरो सेक्स ता में चाड़े जेतरो अज ही वीडियो ताके चाड़ींदो असल में पांजा ज़हन एडा गंदा थी आन जो हर शे में पान के गलत में का गाल दिसण में इंदो जे मिसाल मांगे कल छोरे चोबा हले कम कयो त मांगे इयो कम याद अची वियो अलाए छो बस ज़हन कंदो पर इने गंदो ज़हन करण जे पोया भी मानू थो खबर थो ये मानू केर न छा है न अचो तो पान दिसूं ता ए पांजे हवस के थोरो काबू में रखो हैंड पिरी वात में विझो सोरी कन में विझो हलो हेदे ओ बा वीडियो जे स्टार्ट में एकड़ो दारू मन स्वे गिलास शराब ॾेखारियो वियो आहे ऐं हिकिड़ी मड़ी ऐं 5-6 माण्हू आहिनि ऐं तव्हां बि मां अगरि सोचियो हूंदो त हे जेके वेठा आहिनि त सभु ड्रामनि वारा अदाकार मुतबर थियो वेठा आहिनि त को ड्रामे जो सीन थो भरिजे है न ओ बा ही केड़े भी एंगल से मांगे नथो लगे तो को माल्डिंग आ जा एक्टिंग आ का ड्रामो आ का फिल्म आ हे त बाकी जो प्राइवेट सीन देखवा तो लीक थी वा माके तो ये तो लगे छो तो ये तक ये छा तो करे ये करे छा तो ये खुदा जो को मार पई छा तो करे यू ओ बादशाह यकीन कयो असां एतिरो गंदगी में अंदर घिड़िया हूं जो असां के इने भाकुर मां ही सेक चढ़ियो थो वञे मतलब इहो भाकुर ॾिसण सां ही असां जो सॉरी समझ रहे हो ना ओ बादशाह मांखे लगे तो छोकरी इन वीडियो में अचण खां पोइ चवंदी हूंदी त भाई लैंड करा दे बस भाई मेरे मैं माता जो इसमें आया हूं छो त उतां छोकरी के वठी आया हूंदा त हल त तोखां मालिंग था करायूं हिते छोकरी जा सेक्सलिंग शुरू थी विया हिकु मुछर पुछर पेटर वटर सभु गॾिजी करे न्याणी त ज़ना बि थिए त को मालिंग न थियो मालिंग ईअं थींदो आहे कसम त ख़ुदा जो ईअं थींदा इहे सिंधी वीडियो ठहंदा आहिनि इहे सिंधी कलाम ठहंदा ईअं ठहंदा आहिनि पोइ था चओ त तव्हां बेहया आहियो तव्हां 18+ कॉन्टेंट था ठाहियो तव्हां गारियूं था ॾियो पोइ हे तव्हांजा अब्बा छा था कनि पिया थी ख़बर अथव इहो छा आहे इन में सेक्स कोन्हे इन मां कोथो चढ़े ओ वाह प्यार जो सौदो छा मां तो चवां इहो वीडियो ॾिसण खां पोइ अलाए छा छा तयार थो थियो वञे इहा कहिड़ी ॻाल्हि थी ओ वाह न्याणी जो इहो फेस ॾिसी करे मूंखे लॻे थो त न्याणी दिलि में चवंदी हूंदी त मथा तो तुम भी खा गया भेड़ के कुछ के छॾ माल्डिंग के छॾ बस तुम करो हाणे ओ वाह हाणे मूंखे ख़बर पियो इहो असल में माल्डिंग न पिया कनि हे हिननि खे फोन कयो संगत वारे खे वञो आहे छोरी बोरी का घुरा भला त वरी हुननि सोचियो छो भला छोरी घुराईंदो पर कैमरा खे खयो अचिजां त हिते भला कलाम बि करे छॾंदासीं सलाम बि करे छॾंदासीं दुआ बि थी वेंदी हराम बि थी वेंदो हलाल बि थी वेंदो मतिलबु अहिड़ो हिकु वीडियो में चकर आहे इहो ॻाल्हि सभु साइड ते छॾियो मूंखे हे पोयनि वारो सीन कुझु बि सम्झ में नथो अचे थोरो हिननि ते गौर कजो हेॾे ओ मुतबर हाणे वरी तव्हां मूंखे चवंदो मूंखे ख़बर आहे मूंखे चवंदा हे फनी आहे मन मॉडलिंग फनी कयो अथनि हे उस्ताद आहिनि असांजा अब्बा आहिनि हे पंहिंजा अब्बनि खे चयो कहिड़ो फनी आहे न इहो फनी आहे हे हवस जो पुजारी लॻा पिया आहिनि हे पोयां वारा रुॻो ॾिसण में ख़ुशि थी विया आहिनि मूंखे लॻे थो हे इशारो थो करे त बीह थोरो 2 मिंट कमु थियण वारो अथई मतिलबु हुनखे त कंहिं माना ॿिए सेक्स सां त मक़सदु ई न आहे न हुनखे सिर्फ़ु हिन छाती वारे सां कमु आहे जेको पटे थो ओ बादशाह ॾुध विलोड़नि करे ॾिठो त ॾुध कीअं विलोड़बो आहे माना उन टाइप ते न्याणी खे विलोड़ियो अथनि ऐं मूंखे त लॻे थो न्याणी इनखे आसमान ते दाह वियो हूंदो इन ई कलाम में हे हालत कयो त बणा हेॾा पाॾा मुड़ुस आहिनि वीचारी खे न हिते इहो न आहे इहो सेक्स नथो लॻे वरी तव्हां चवंदो एडिट कयो अथव हा मूंखे ख़बर आहे तव्हां चवंदो एडिट कयो ओ बादशाह मूंखे लॻो पियो त रुॻो मां गंदो आहियां ऐं तव्हां ॾिसण वारा गंदा आहियो ऐं जेके 4-5 हिन में कमु था कनि उहे गंदा आहिनि पर हिते कारो मुंहुं त हिन कैमरा वारे जो बि आहे न कैमरा वारो बि माना पंहिंजो हवस पूरो करे पियो हिते कैमरा जी अखि मां ॾिसो थोरो हालत ओ बा नेठ न्याणी बि मञो त हिननि मोतबर हिननि खे अहिड़ा ॾींहं ॾेखारिया हुआ जो हजी चई त अहिड़ा ॾींहं बि ईंदा न बस इन्हनि खे छॾियो तव्हां सॼी ॻाल्हि खे छॾियो हे सीन ॾिसो बस
ओ बाशा हे छात्र जेको आहे न छात्र इनके छाती का स्वाबी का ॻाल्हि सम्झ में अचे ई नथी हिनखे छा लॻे थो त बसि माना छाती में ई सभु कुझु थी वेंदो आहे माना पटे छॾियो अथसि मां तो चवां इहा ॻाढ़ी थी वई हूंदसि जा बाक़ाइदी न्याणी खे बि इहा ॻाल्हि न वणी आहे हिन वारी जेको इहो घड़ी घड़ी जेको छाती में थो हथु विझे न इहो छा चवां मथां तुम भी खा गया भेण के कुछ सम ओ बाशा यकीन कयो जेको न्याणी हिननि खे पिटियो हूंदो न उहो अलॻि हूंदो पर मूंखे लॻे थो हे हमरा हिन ॾींहं ते इमरान हाशमी जूं 17 फिल्मूं गॾु ॾिसी आयो मतिलबु हिन जो कंट्रोल पंहिंजे बचे तानी सॉरी मतिलबु कंट्रोल पंहिंजे वस में न आहे हेॾे इहे सीन वठण खां पोइ वरी कैमरा वारे जो बि कमु थी वियो ओ बाशा एडिटर बि ॾिठो त जॾहिं सभई बकचोदी कनि पिया त मां बि थोरी करे छॾिया जेॾी महिल हीअ छाती खे पटे त मां वरी हुनजी छाती अॻियां ॾेई छॾिया वाह एडिटर तुंहिंजो कमाल इहे मज़ा इहे मतिलबु खुलियल लफ़्ज़नि में एडिटर हिन जी सपोर्ट कई आहे त हे छाती जो प्यासी ओ बाशा हे सभु कुझु वायात पाई ॾिसण खां पोइ मुंहिंजी दिलि रगो अहिड़ा वीडियो ॾिसी चवंदी आहे त ये कोई रंडी खाना है, ये कोई रंडी खाना है। सो हलो तव्हां बि भले हाणे कमु थी वियो हूंदो तव्हांजो बि हिन वीडियो में सो हला हाफ़िज़ ओ वाह लिमो ओन माइक थई एचआर बि हाणे साइड थी नबाशा ते फायर थई गर्मी हिते टाइट थई छोरनि वटि बाइक थई घरनि में न लाइट थई बेरा टाउन राइट थई ॾींदा न साइट रश कजरा साइड